दोस्तों हक़ मौजूद तव्हांजे साम्हूं जेको ही किताब आहे ही किताब क़ौमी इनक़लाबी जदोजहद में अदब ऐं फ़न जी अहमियत। ही किताब असल में लिखियल मौज़े तौंग जो आहे ऐं हिन जो तर्जुमो जेको आहे सिंध जे तमामु ॾाहे अदीब शाइर सियासतदान मोहतरम रसूल बख़्श पलीजो साहब कयो आहे। ही किताब सिंध जे अदीबनि ॾाहनि दानिशवरनि जे लाइ तमामु अहम किताब आहे, सियासी शागिर्दनि लाइ बि अहम किताब आहे। हिन किताब में मौज़े तंग इहो सबक़ु ॾियण जी कोशिशि कया आहे त सिंध जा जेके दुनिया जा जेके ॾाहा अदीब शाइर ख़ासि तौर ते जेके मज़लूम क़ौमुनि जा अदीब शाइर ऐं कलमकार आहिनि उन्हनि खे पंहिंजी क़ौम जे लाइ कहिड़ो किरदारु अदा करणु खपे ऐं शाइर अदीब या फ़नकार जेको आहे उहो क़ौम ॾांहुं ज़िम्मेवार हुजणु खपे। मौज़े तंग जे हिन किताब में मौज़े तंग लिखे थो त जीअं त घणा लिखंदड़ ऐं फ़नकार अवाम खां परे परे रहनि था ऐं खोखली ज़िंदगी गुज़ारनि था, तंहिं करे उन्हनि जूं तख़लीक़ूं न सिर्फ़ु ॿोली जे लिहाज़ खां ॿुसियूं ऐं बेजान हूंदियूं आहिनि, बल्कि उन्हनि मां घणा त पंहिंजा अहिड़ा मन घड़त जुमिला ख़्याल अफ़साना पिया ठाहींदा आहिनि जेके अवाम जे मुहावरे मूजिबि बिल्कुलु ग़लति हूंदा आहिनि। घणा ई साथी लिखण जे अवामी अंदाज़ जूं ॻाल्हियूं करणु पसंदि कंदा आहिनि, पर हक़ीक़त में अवामी अंदाज़ जो मतिलबु छा आहे उनजी उन्हनि खे ख़बर न आहे। अवामी अंदाज़ जो मतिलबु हीअ आहे त असांजे लिखंदड़नि ऐं फ़नकारनि जे ख़्यालनि एहसासनि खे मज़दूरनि हारियुनि ऐं सिपाहियुनि जे ख़्यालनि एहसासनि सां मिलाए हिकु करे ऐं उन्हनि जे एहसासनि जी तर्जुमानी करणु घुरिजे। उन ई ॻाल्हि खे हासिलु करण लाइ लेखकनि खे सचीअ दिलि सां अवाम जी ॿोली सिखणु घुरिजे। जेसि ताईं कंहिं बि लिखारीअ खे अवाम जी ॿोली सम्झ में नथी अचे तेसि ताईं उहो अदबी ऐं फ़नी तख़लीक़ जूं ॻाल्हियूं कीअं थो करे सघे। जॾहिं असां इहो चऊं था त अवां लेखक अहिड़ा जंगी जोधा आहियो जिन खे पंहिंजी बहादुरी ॾेखारण लाइ का जाइ नथी मिले, तॾहिं उन मां असांजो मतिलबु हीअ हूंदो आहे त अवां जेकी अज़ीम सच मेड़े चूंडे गॾु कया आहिनि तिन जो अवाम वटि को बि क़दुरु कोन्हे। अवां पंहिंजो पाण खे अवाम जे साम्हूं जेतिरो क़ाबिल ज़ाहिर कंदा ऐं जेतिरो ज़्यादा अदबी हीरे जो ढोंग या सांग रचाईंदा ओतिरो ई घटि इम्कान आहे त उहो अवाम अवां खे क़बूलु कनि। जेकॾहिं अवां चाहियो था त अवाम अवां खे सम्झे, जेकॾहिं अवां अवाम सां मिली हिकु थियणु चाहियो था त पोइ अवाम खे साबित क़दमीअ सां इहो फ़ैसिलो करणु घुरिजे त पाण खे हिकु पके पुख़्ते इनक़लाबी पोरियत वतन दोस्त क़ौमी अदीब ऐं फ़नकार बणिजण जे लाइ तयारु थियो ऐं उन ई डिघी आज़माइश मां पार लंघण लाइ तयारु थी वञो। उन करे मौज़े तंग जो मक़सदु चवण जो हीअ आहे त हिकिड़ो शाइर, हिकिड़ो अदीब, हिकिड़ो ॾाहो, हिकिड़ो दानिश्वर जेको आहे उन जी क़ौम जेकॾहिं कंहिं रियासती जबर हेठि आहे, उन जी क़ौम जा जेकॾहिं मज़लूम माण्हू पोरियत हारी ग़रीब मज़दूर जेकॾहिं कंहिं ज़ुल्म ऐं जबर जे हेठि पीड़िजी रहिया आहिनि त पोइ कंहिं बि लेखक खे, शाइर खे, अदीब खे ख़्याली अफ़साना ऐं ख़्याली ॻाल्हियूं घड़ण जे बजाए उन खे पंहिंजी क़ौम, पंहिंजे वतन ऐं पंहिंजे माण्हुनि जी तर्जुमानी करणु घुरिजे। उन खे हिकिड़ो वतन दोस्त किरदारु अदा करणु घुरिजे ऐं हू उहे लिखिणूं लिखे जंहिंसां हुनजे क़ौम में सुजाॻी अचे ऐं उन जी क़ौम ज़ुल्म ख़िलाफ़ु जदोजहद करण लाइ तयारु थिए। दोस्तों, हीअ किताब ज़रूरु पढ़णु खपे, तमामु किताब ज़रूरु पढ़णु घुरिजे। हीअ तमामु अहम किताब आहे। हिन किताब पढ़ण सां असांजे शाइर अदीब लेखक खे इहो शऊर मिलंदो त हुनखे पंहिंजी क़ौम ॾांहुं ज़िम्मेवार थियणु खपे ऐं पंहिंजी क़ौम लाइ छा लिखणु घुरिजे ऐं पंहिंजी क़ौम खे कहिड़ो शऊर ॾियणु घुरिजे। उन करे हीअ किताब सियासी शागिर्दनि, सियासी कारकुननि तौरु तमामु ॾाहनि दानिशरनि अदीबनि ऐं असांजे अदीबनि लाइ अहम किताब आहे। हिन किताब खे पढ़ण सां असां पंहिंजे अदब ऐं फ़न जी अहमियत जी ख़बर पवंदी ऐं अदब फ़न छो ऐं छा लाइ लिखणु खपे उन जी बि ख़बर पवंदी। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त हिनखे लाइक ज़रूरु कजो ऐं हिन खे सब्सक्राइब कजो। तव्हांजी महिरबानी।